अजी सिंध में सखाफत जो नहीं मनाया दुनिया के कंहिं बि टोपीअ में महराब कोन्हे अकेली सिंधी टोपीअ में मस्जिद वारो है महराब ठहियल आहे सिंधी टोपी रड़ियूं करे थी ॿुधाए त तूं चाहे मुंहिंजा वॾा अमेरिका जा यहूदियुनि जा ग़ुलाम न हुआ तूं चाहे मुंहिंजा वॾा पक्का पक्का निवासी ऐं मदीने जे मीर जा ग़ुलाम मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए टोपी मथे ते पाए टोपी मथे ते पाए सिंधी पयो पटाए मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए आगे खड़ी दे मुझे अजरक मखदूम मोहम्मद अहमद ठकनी लिखियो आहे त सिंध जा ताजिर अजरक आहे यमन खणी वेंदा हुआ ऐं यमन वाहे अजरक मदीने पहुचंदो हो हदीस में जे यमनी चादर जो ज़िक्र आहे असल में वो सिंधी अजरक आहे जेको यमन जे रस्ता मदीने जे मीर जे कुल्हनि ते पहुतो सिंधी अजरक ॿुधाए पियो त तुंहिंजा ऐं मुंहिंजा वॾा मदीने जे मीर जा ग़ुलाम हीटर अढाई मां पोइ अजरक सिंधी जो आहे मीटर अढाई मां पोइ अजरक सिंधी जो आहे अजरक सिंधी कुल्हनि जी अजरक सिंधी कुल्हनि जी इज़त पयो वधाए मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए टोपी मथे ते पाए टोपी मथे ते पाए सिंधी पयो पटाए मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए बेदीन लय कुहाड़ी मूंखे अमड़ पाराई बेदीन लय कुहाड़ी मूंखे अमड़ पाराई गैरत संधी कहानी गैरत संधी कहानी उदड़े पई सिखाए मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए टोपी मथे ते पाए सिंधी पयो पटाए मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए ओ पोती मथे ते पाए राणी हितां जी सियाणी पोती मथे ते पाए राणी हितां जी सियाणी लोईअ खे लज भिटाई लोईअ खे लज भिटाई शाइरनि अंदरि सुणाए मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए गुस्ताख़ मुस्तफ़ा जो हरगिज़ सिंधी नाहे गुस्ताख़ मुस्तफ़ा जो हरगिज़ सिंधी नाहे खुशकी दिमाग़ में थसे खुशकी दिमाग़ में थसे टेस्टूं वञी कराए मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए हदीस के खोल सिंधी हा जिन मुंहिंजी मां तुंहिंजी मां मोमिननि जी मां मुसलमाननि जी मां
अम्मा आयशा सिद्दीका के कुर्तो ठाहे करे पहुंचायो हो। मुंहिंजी मां अम्मा आयशा जेको कुर्तो पंहिंजे बदन ते पातो हो सिंध मां तोहफ़े में पहुचायो। अम्मा आयशा के कुर्ते जो तोहफ़ो ॿुधाए थो त तुंहिंजा ऐं मुंहिंजा वॾा मदीने जे मीर जा सच्चा ग़ुलाम ऐं आशिक़। केॾो त सुहिणो मां भी सिंधी सक़ाफ़ती हाँ, केॾो त सुहिणो मां भी सिंधी सक़ाफ़ती हाँ। तारीख़ मुंहिंजी पूरी, तारीख़ मुंहिंजी पूरी कोई पढ़े चिताए। मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए। ओ अल्लाह जी महबत मुरसल संदी इताअत, अल्लाह जी महबत मुरसल संदी इताअत। मुंहिंजे सक़ाफ़तुनि में केॾी नज़र पयाई। मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए। ओ सिंधी समय जो हिकिड़ो नाले अज़ीज़ साही, सिंधी समय जो हिकिड़ो नाले अज़ीज़ साही। अखरनि खे मेड़े सेड़े, अखरनि खे मेड़े सेड़े शाइरनि अंदरि समाए। ओ मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए। टोपी मथे ते पाए सिंधी पयो पढ़ाए। मेहराब वारी टोपी मज़हब पई ॿुधाए।